शहदादकोट खां रिपोर्ट कर रहियो आहे गुलज़ार अमन चांडियो। शहदादकोट में शेख भरकियो जे सहाफ़ी सज्जाद तहीम ते तशद्दुद वारे वाक़े ख़िलाफ़ शहदादकोट प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते प्रेस क्लब जे सदर दीदार अली सुमरो, सीनियर सहाफ़ी सैयद सादिक अली शाह, जुल्फ़कार हैदर सुमरो, एहसान जुनेजो, शाहिद अवान, ख़ादिम नगरानी, यूसुफ कंबो, साजिद ज़मीर खल, ग़ुलाम अली बिरोही ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शेख भरकियो जे सहाफ़ी सज्जाद तहीम मथां शेख भरकियो जे पीपी जे तालिक़े जे सदर ग़ुलाम हैदर शाह जे बदमस्त पुटनि एज़ाज़ हैदर ऐं शहाब हैदर हक़ सच जूं ख़बरूं हलाइण तां खेसि तशद्दुद जो निशान बणाए खेसि सख़्त ज़ख़्मी कयो आहे, जेको मुसम्मत जोॻो अमल आहे ऐं सहाफ़ियुनि ते वार सम्झूं था। हुननि IG सिंध खां सहाफ़ी सज्जाद तहीम मथां तशद्दुद कंदड़ जवाबदार खे गिरफ़्तार करे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम करण जो मुतालबो कयो। एहतिजाज में नदीम जावेद मंगी, ज़ाकिर सीटो, गुलाम मुस्तफ़ा भट्टी, आफ़ताब राजपूत ऐं ॿियनि सहाफ़ियुनि पिणु शिरकत करे सहाफ़ी मथां थियल तशद्दुद जो सख़्त मुज़म्मत कई।